सांगड़ एसोसिएट एडवाइज़र इंजीनियर ऐं वफ़ाक़ी मुहतसिब आला मोहम्मद आरिफ रीजन ऑफिस मीरपुर ख़ास पारां वफ़ाक़ी मुहतसिब आला पाकिस्तान एजाज़ अहमद कुरैशी जी ख़ास हिदायत ते अवाम जी आगाही लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल सांगड़ में हिकु खुली कचहरी मुनक़द कई वई। इन मौक़े ते अवाम तरफ़ां हेस्को सुई सदरन गैस नादरा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम समेत ॿियनि वफ़ाक़ी इदारनि ख़िलाफ़ शिकायतूं दर्ज कराई वयूं। के शिकायतूं फौरी तौर ते हल कई वयूं जॾहिं त कुझु शिकायतुनि ते लाॻापियल ऑफिसरनि ऐं दरख़्वास्त गुज़ारनि खे ऑफिस तलब कयो वियो। इन मौक़े ते वफ़ाक़ी मुहतसिब एसोसिएट एडवाइज़र इंजीनियर मोहम्मद आरिफ ख़िताब कंदे चयो त असांजो हिते अचण जो मक़सदु अवाम जे मसइलनि जो हल ॻोल्हणु आहे। जेकॾहिं कंहिंखे बि कंहिं वफ़ाक़ी इदारे खे शिकायत हुजे त हू सादे काग़ज़ ते दरख़्वास्त लिखी ऐं पंहिंजी शिकायत जो अज़ालो कराए सघे थो। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मौलादा दुरानी, हेस्को सांगड़ जो आर ओ ऑफिसर सरमद सुल्तान, एक्सीएन हेस्को तारिक नदीम ऐं DSP सांगड़ ज़ाहिद अहमद समेत ॿियनि महकमनि जा ऑफिसर ऐं अवाम जी वॾी अंग शिरकत कई। सुई गैस जी लोड शेडिंग ऐं ओवर बिलिंग बाबति शिकायतुनि ते वफ़ाक़ी मुहतसिब सुई गैस जे रीजनल ऑफिसर खे तलब कयो वियो जीअं मसइलो हल कयो वञे। इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं सोशल जस्टिस बाबति राना फिरदौस ज़फ़र जे निशानदही कयल मसइलनि जे हल लाइ पंहिंजो किरदारु अदा करण जो यक़ीन ॾियारियो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।